जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअमिनीना रऊफ़ुर रहीम फ़इन तवल्लऊ फ़क़ुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल साहब अलबित जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो जिनखे हिन क़ुरान जो अदब आहे, सैयद जी ज़ात जो अदब आहे। थोरो अॻिते बि सुरीजो, बीठल दोस्त बि आले रसूल जो अदब कंदे, क़ुरान जो अदब कंदे हेठि प्लाट ते वेहो त तव्हांजे मथां रहमत क़ुरान जी वसे ऐं दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थी वञे। छो त बाअदब बानसीब हूंदो आहे, बेअदब बेनसीब हूंदो आहे। मां सही मुजाहिद शाह खे चवां थो अॼु जमात वॾी आई थी, पोइ उते बि के फराशूं विछाए त जीअं दोस्तनि खे वेहण जी जाइ मिले। दुरूद शरीफ़ ॾाढा पढ़ो। दोरो तव्हां हेॾो वारा बि सुरी अचो, क़ुरान जे वेझा अचो। सैयद दुआ थो कयांव, क़ब्र क़यामत में बि हे वेझो ईंदो तव्हांखे इंशाअल्लाह। सुरीजो सुरीजो, मिली जुली वियो, सियारे जी मौसम आहे। छा त ख़ल्क़ आई आहे, सुभान अल्लाह। पिंडाल मापे नथो, अल्लाह बरकत कई आहे। आशिक़ रसूल गॾु थिया आहिनि, चओ सुभान अल्लाह। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर। ईअं न मुजाहिदनि जो जलसो आहे, ॾाढा सुभान अल्लाह। हे जेके मां हाणे अशार पढ़ां थो, हे उन शाइर जान जेके अॻे महीने सखर में क़ुरान पढ़ंदे, नवंबर जे महीने में सुबुह जी नमाज में गोलिन जी बरसात में सुबुह जी नमाज में क़ुरान पढ़ंदे अल्लाह शहादत जो मौत नसीब करायो। हींअर जेके मां शेर थो ॿुधायां, इहे अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह सभचो रहमतुल्लाह अलैह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं वेही करे डॉक्टर साहब इहे लफ़्ज़ शाइरी कई। मां बि ईअं चवां थो, हींअर तव्हां वेठा त सभु सालाना जलसे ॻोठ फरीद मलक में, पर तव्हांजी जेका ज़हन में दिमाग़ ऐं दिलि जो जेको तसवर आहे, उहो दिमाग़ जो तसवर में तव्हांखे ईअं हुजे ॼणो असां वेठा हिते आहियूं घोटकी जे भरिसां, मेसरे स्टॉप जे भरिसां, असां मोहम्मदपुर जे भरिसां वेठा आहियूं, पर असांजो जेको दिलि ऐं दिमाग़ में ज़हन में जेको तसवर आहे उहो इहो हुजे ॼणो हुज़ूर साईं जे रोज़े जे साम्हूं वेठा आहियूं। छो त पोइ उन्हनि लफ़्ज़नि जो मज़ो ईंदो। शहीद इस्लाम जा लफ़्ज़ तो पढ़ा उन जी शाइरी, ऐं डॉक्टर साहब शाइरी करे इहे लफ़्ज़ पढ़िया बि पहिरों नबी साईं जे रोज़े जे साम्हूं मदीने में। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर। तुंहिंजे आए जग वियो जरकी, नूर नबूवत सां पियो बहकी। तुंहिंजे आए जग वियो जरकी, नूर नबूवत सां पियो बहकी। तूं आका सब खां बेहतर, तूं आका सब खां बेहतर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर, तूं तैयब तूं तागिर। तो तथिया मां सोहणा सदके, मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। पोयां सुभान अल्लाह घटि था कनि, अलाए नाराज़ न आहिनि। तो तथिया मां सोहणा सदके, मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। सब खां अव्वल सब खां आख़िर, सब खां अव्वल सब खां आख़िर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर, तूं तैयब तूं ताहिर।
तुझी शफकत तुझी बरकत तुझी अजीम शान फजीलत तुझी शफकत तुझी बरकत तुझी अजीम शान फजीलत तू ही आ रहमत जो समंदर तू ही आ रहमत जो समंदर शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। मां दुआ तो कयां जेको सुभान अल्लाह करे अल्लाह उनके हिन साल रमज़ान जो पहिरों जुमो मदीने में नसीब करे। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो तुझी जमाअत सब खां बरतर तुझी जमाअत सब खां बरतर शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर। नारे तकबीर। शाने मोहम्मद मुस्तफ़ा शाने सहाबा व अल बैत उलमाए हक उलमाए देवबंद। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जाहिन रोशन तारा साहबा जा गुलाम सुभान अल्लाह गन। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जाहिन रोशन तारा कोने उन्हनि जो हितड़े हमसर कोने उन्हनि जो हितड़े हमसर वरी तो जे आल भी तू जो इज्जत वारो अहल भी तू जो रुफ़अत वारो। नबी जे आल सां केर मुक़ाबिलो करे आल भी तू जो इज्जत वारो अहल भी तू जो रुफ़अत वारो। जिन ते लथी ततहीर जी चादर जिन ते लथी ततहीर जी चादर शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ ताहिर तुझो बीबियूं शानन वारियूं तुझो नियाणियूं भागन वारियूं। नबी सां जी नियाणियुनि सां केर मुक़ाबिलो करे तुझो बीबियूं शानन वारियूं तुझो नियाणियूं भागन वारियूं तुझो घराणो सोनो सरासर तुझो घराणो सोनो सरासर शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर तुझा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथे र प्यारा। हल सही अञा जमात अचे थी वाह एडी खल्क सुभान पोते न ॾिसो सैयद ते एतबार कयो एड़े ख्याल के अल्लाह छा त खल्क आई साईं शाह साहब जी दावत में सुभान अल्लाह। मां दुआ तो क्या अल्लाह कंदो हर साल हिन ॻोठ में रब मुंहिंजी भी हाज़िरी लॻराए। ख़बर थी असी जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारा असां सिद्दीकी भी आहियूं असां फारूकी भी आहियूं असां ओस्मानी भी आहियूं हथ मथे करे जो असां हैदरी भी आहियूं। नंढा तव्हां वेही रहो पुट बीहो न असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोणे अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजे। चओ असां हसनी भी आहियूं हुसैनी भी आहियूं तॾहिं त चए थो तुंहिंजा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथे र प्यारा। सिद्दीक़ उमर उस्मानो हैदर सिद्दीक़ उमर उस्मानो हैदर शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर। हे जुमलो ॿुध जाए जेको पक्को हैदरी हूंदो ॾाढा सुभान अल्लाह कंदो। कहिड़ो जुमलो सोहणे हसन तां सदके वञा मां सोहणे हुसैन तां घोर थिया मां। अल्लाह अज तुझी सुभान अल्लाह सां तुझे लाइ जन्नत में हिकिड़ो बंगलो तो तैयार थे हिक सिर सोन जी लॻई थी ॿी सिर चांदीअ जी लॻई थी। वरी मूंखां बाद मिठी ज़ुबान सां क़ुरान पढ़ण वारो कारी अब्दुल जब्बार हैदरी भी पहुतो आहे सुभान अल्लाह। हिते न मोहम्मदपुर पहुतो आहे मदरसे छा तो चए सोहणे हसन तां सदके वञा मां सोहणे हुसैन तां घोर थिया मां। नानो जन जो पाण पैगंबर नानो नानो जन जो पाण पैगंबर शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर। खालिद तुझे दर ते आयो राशिद तुझे दर ते आयो। लाउड भी अड़ो हलाए ॾिनो ते शिकारपुर ताईं दुआ कंदो वञासि अलाए काथों घोटकी जो आहे न ज़ुबैर वारो आहे अल्लाह बरकत कंदे दिल खोले हलाए ॾींदो आहे जो मौलवी वे त कुर्सी छॾे ई न हाँ ईअं सुहिणो हलाए। छा थो चए ख़ालिद तुंहिंजे दर ते आयो नासिर तुंहिंजे दर ते आयो नज़र करम थे अल्लाह ख़ातिर नज़र करम थे
अल्लाह खातिर शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर तू आ तैयब तू आ ताहिर। एक दफ़ो ॿीहर ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद जज़ल्लाहु खैर। बिस्मिल्लाह व सलाम अला अल्हम्दुलिल्लाह। अज 22 दिसंबर सन 2019 बमुताबिक 24 रबिउ सानी 1441 हिजरी पांजे प्यारे साथी मोहतरम जनाब बहु तस्वीर अहमद जिसकानी साहब ऐं साईं सैयद मुजाहिद शाह ऐं मौलाना शोएब अहमद इंदड़ साहब सभिनी दोस्तन जे बार बार राब्तन सां अवां जुमला जमात जी सिक भरी दावत ते खानपुर शिकारपुर को सफ़र कराए गोठ फरीद मलक में मोहम्मदपुर स्टाप जे बरसां अल्लाह से मूंखे हिन गोठ जी शायद अज पहिरों दफ़ो ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं क़ुरान ॿुधाइण जी अल्लाह साईं सआदत भी नसीब कराई आहे। यह मजलिस भी बलारी आहे, यह महफ़िल भी शान वारी आहे। महबूब साईं जे शान वारी मजलिस जो हिन मजलिस में वेहण वारनि जा अल्लाह साईं गुनाह भी शाणे छॾींदो आहे त दर्जा भी बुलंद कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह मूंखां बाद वरी तव्हांजी जिस्मानी खुराक भी तैयार थिए थी। इंशाअल्लाह नमाज़ ऐं मानी जो वक़फ़ो भी थींदो। हींअर तव्हांजी रूहानी खुराक थी हले। अख माॾे कर अॼु जेके मां आयतूं पढ़ियूं इन्हनि जो ख़ुलासो इहो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए दुनिया वारो मां तव्हांखे उहो शाफ़िए महशर साक़िए कौसर बुलंद ऐं बाला क़दर रहमत जो समंदर तैयब ताहिर नबी तव्हांखे पुखे में ॾिनो आहे जेको हिन उम्मत जे मथां वॾो शफ़ीक़ आहे। अब मदीने वारे साईं को वधीक तूं असांजे मथां बि कंहिंजी शफ़क़त थींदी आहे न। महबूब एॾो शफ़ीक़ आहे जो जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ॾींहुं जुमे जी राति दुआ जा हथ खणंदा त सोणे खे दुआ में पंहिंजी उम्मत यादि हूंदी। 27 रजब जी राति मेराज जी राति वसल वसाल जी राति कुर्बन जी राति अल्लाह जे दीदार जी राति महबूब जुतीअ सां फर्शन को अर्शन ते वियो आहे। उते भी सोणे खे दुआ में पंहिंजी उम्मत यादि। मौलाना 15 शबान जी राति शोटकारे जी राति निजात जी राति मोमिनन के बख्शण जी राति लैलतु सिक लिख पढ़ जी राति अल्लाह जे तक़दीर जे फैसलन जी राति आहे। हुजूर के दुआ में पंहिंजी गुनाहगार उम्मत यादि आहे। सीरत जा किताब था लिखन एक दफ़े त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हद करे छॾी। साईं जन दुआ जा हथ खया साहबा फरमाइन था एडी वडी लंबी डिगी दुआ नबी साईं घुरी जो असांजा हथ थकजी पिया। हुजूर करे मथे पे हथ खणन करे हेठ पिया कन। साईं जन पंहिंजो नबूअत जो सॼो हथ मथे कन खबो हथ मथे कन वरी सीने सां मिलाइन। साईं जन जी अखियुनि मुबारकनि मां नीर पिया वहन। साईं जन जी ॾाढ़ी मुबारक भी आली थी वई। जॾहिं मुंहिंजो महबूब दुआ जा हेॾे ख़्याल कजांइ मुझे महबूब दुआ पूरी कई साहबा हिसाब लगायो त तक़रीबन अंदाज़न हिन दौर जा टाइम मुताबिक नबी साहबा हिसाब लगायो त ॼणो 7.5 कलाक रसूलुल्लाह हिन उम्मत लाइ रोई दुआ घुरी आहे। हाजी साहब के मथे वठी अचो न साईं के मथे जगह ॾियो। इते साम्हूं वेहंदा। आज साहब जो इश्क आहे त मां शाह साहब जे साम्हूं वेही क़ुरान ॿुधां। मुझे मामे साईं शेर मोहम्मद शाह बुखारी जा प्यारा दोस्तन अल्लाह साईं साईं जो अचण कबूल फरमाए आमीन चो ॾाढा। अर्ज़ पियो कयां त मदीने वारे साईं जो उम्मत सां केॾो प्यार आहे। 7.5 कलाक नबी साईं रोई दुआ घुरी आहे हिन उम्मत लाइ। मोहम्मदपुर वारो माखे ॾेखारियो को मुर्शिद को वली को बुज़ुर्ग को अल्लाह वारो जे नबी जी उम्मत लाइ करी एतिरो रुनो हुजे। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो अच त मां तोखे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत सां प्यार ॿुधायां।
इहो त मुझे साईं जो पंहिंजी हयातीअ में पंहिंजी उम्मत सां प्यारो पर ॿुधो ॿुधो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमेरा रज़ी अल्लाह अन्हा थी फरमाए 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे सूमर जो ॾिहाड़ो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबियत मुबारक नासाज़ आहे मुंहिंजो महबूब मां आयशा जी झोल में आहे सीरत जा किताब लिखंदा अम्मा आयशा जी झोल में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं चमकंदा हा जीअं जो तव्हांजे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में ही रब जो क़ुरान थो चमके ज़ियारत कयो क़ुरान जी जीअं सैयद जे हथ में क़ुरान थो चमके मदीने वारो साईं ईअं चमकंदो हो तॾहिं त मां बार बार तकरीर में चवंदो आहियां दुनिया में ब क़ुरान अथव दुनिया में ब क़ुरान मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी पंजाब जो वॾो आलिम हो रहमतुल्लाह अलैह अछी ॾाड़ीअ वारनि ॾिठो हूंदो उहो बि तकरीर में चवंदो हो दुनिया में ब क़ुरान हिकिड़ो ख़ामोश क़ुरान आहे ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान आहे ॿुधो मोहम्मदपुर जे इलाइक़े जा मुस्लमानो पने आकिल घोटकी जे इलाइक़े खां आयल मुस्लमानो मिसरे वारो हेरे तक जाए से ख़ामोश क़ुरान जेको सैयद जे हथ में आहे जंहिंजो रोज़ तव्हां मस्जिद में घर में तिलावत कंदे दीदार कंदा हो ॿियो अथव ॻाल्हाइण वारो क़ुरान साईं ॻाल्हाइण वारो क़ुरान कहिड़ो आहे फरमाए वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजो चहिरो मुबारक ॼणो ॻाल्हाइण वारो क़ुरान आहे शो फरमाए वन नजमी इज़ा गवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा जेके क़ुरान वणे ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह ओ मुंहिंजा महबूब जॾहिं तूं ॻाल्हाईंदो आहे मके मदीने में त ज़ुबान त मिठे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां रब करीम जो हूंदो आहे हिकिड़ो साहबी हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में वेहंदो त हर ॻाल्हि लिखंदो हो अखि मारे कर हर ॻाल्हि लिखंदो केरु अचे केरु वञे तूं ओॾे तवजो न कर क़ुरान जो अदब इहो आहे त जे क़ुरान पढ़ण वारो केर बि हुजे कहिड़ी ज़ात वारो हुजे जॾहिं क़ुरान पढ़े त फस्तमिउ लहू व अनसितू हेॾे होॾे कोन वॼायो कनु ॾेई क़ुरान ॿुधो कनु ॾेई ॿुधंदे तवजो सां त लअल्लकुम तुरहमून तां ते रब जी रहमत वसी पवंदी साहबी नबी साईं जी महफ़िल में हर ॻाल्हि लिखे हज़रत उमर त जलाली साहबी आहे न उमर आहे उमर जे नाले में ई ग़ैरत आहे हाणे तव्हां ॾिठो नार्वे जे मुल्क में ॿाहिरि मुल्क नार्वो उते ज़ालिमनि छा कयो यहूद नसारा क़ुरान जा दुश्मन पुलिस जे पहिरे में सिक्योरिटी जे पहिरे में मुस्लमाननि जो ही अज़ीम किताब क़ुरान मजीद इन खे बाहि पिया ॾियनि ख़ुशीअ सां नाच गानो शराब असां मुस्लमान केॾा कमज़ोर थी विया आहियूं यहूदीन बाक़ाइदा सोशल मीडिया ते इहो मंज़र ॾेखारियो हिकिड़े ज़ालिम खे 3 क़ुरान हथ में आहे ईअं बाहि पियो ॾे उन मजमे में हिकिड़े मुजाहिद खे ग़ैरत आई तव्हां ॾिठो मीडिया में फेसबुक ते ॾिठव हिकिड़े मुजाहिद खे ग़ैरत आई निकिरी पियो क़ुरान पाक खसे उन ज़ालिम खां जेको बाहि पियो ॾे उन खे लतूं हणी हेठि किराए क़ुरान खे बाहि जे साण खां बचाई जॾहिं पुलिस उन मुजाहिद खे पकड़ियो सिक्योरिटी वारनि पुछनि सां केरु आहे काथों जो आहे नालो छा थी उन मुजाहिद जो नालो बि उमर इलियास हुयो 1400 साल गुज़री विया आहिनि त बि उमर जे नाले ते अञा ग़ैरत रखियल आहे अल्लाह मां बलोचिस्तान वेंदो आहियां जलसनि ते भागनाड़ी गंदावा गंदाखा नोशकी सिब्बी कोयटा हाँ साईं कराची को 300 किलोमीटर परे मां वुज़ू सां वेठो आहियां क़ुरान आॾो पियो आहे लसबेला वंगू करख वॾा वॾा शहर बलोचिस्तान जा अल्लाह क़बूल कयो मां क़ुरान पढ़ी आहियां उते बलोचिस्तान में पाणी घटि आहे जिन्हनि जो घणो कब्ज़ो आहे नापाकी जे करे दोस्त पिया चवनि साईं असांखे उहो तावीज़ त लिखी ॾे असांखे घर में जिन्हनि तंग कयो आहे जिन घर में मां जो जंहिंजे घर में जिन आहे बसि मुंहिंजो तावीज़ इहो आहे जेकॾहिं सभिनी खे तावीज़ लिखी ॾियां मुंहिंजो सिजु लही वेंदो
मां अटकल कई जंहिंजे घर में जिन आहे पंहिंजे घर जे दर दर ते दरी दरी ते हज़रत उमर जो नालो लिखे। अल्लाह जाने 15 ॾींहंनि खां पोइ फोन आई साईं शाह साहब वाह जो तावीज़ ॾिनई सोणे उमर जे नाले जी बरकत सां असांजे घरों जिन्नत भॼी विया पर शैतान बि भॼी विया। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा वाल बैत शाने फारूक आजम। तॾहिं त मां चवंदो आहियां असां सहाबा जा बि गुलाम आहियूं त असां अहल बैतनि जा बि गुलाम आहियूं। मां त मुहर्रम जो सॼो महीनो सिंध बलोचिस्तान में शहीद करबला जो शान पढ़ंदो आहियां। अल्लाह करे कॾहिं मुहर्रम में घुराई जाए त तोखे हुज़ूर जे नवासनि जो शान ॿुधाया चए तो हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आहे। पक्का पक्का हेदरी जो सुभान अल्लाह। हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आहे। हुसैन गाज़ी पको नमाज़ी हुसैन जो त आली मक़ाम आहे। हुसैन तैयब हुसैन ताहिर हुसैन जो त प्यारो नाम आहे। हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो। हुसैन सरदार वा जन्नतिन जो हुसैन रहबर वा मुजाहिदन जो। हुसैन आलिम हुसैन काज़ी असांजो उनखे सलाम आहे। चए तो हुसैन ॾोटो वा मुस्तफ़ा जो चो बेशक हुसैन ॾोटो व मुस्तफ़ा जो। हुसैन फर्ज़ंद व मुर्तज़ा जो। हुसैन पगदार व मोमिनन जो। हुसैन मुर्शिद व मुवहिदन जो। हुसैन साबिर हुसैन शाकिर काबिल एहतराम आगे। हुसैन करबल में पढ़ियो कुरान। करबला में मुझे इमाम हुसैन नेज़े जी नोक ते कुरान पढ़ियो। अज बुखारी सैयद के तू कुर्सी ते विहारे कुरान तो पढ़ाए पर करबला में मुझे अहल बैत ने खीमन में कुरान पढ़ियो। अल्लाह अल्लाह सही सही मुजाहिद शाह जे वॾनि जी क़ब्र ते रहमत फरमाए। जिन भी इन मलकन साहिबान ॿियनि दोस्तनि ताउन कयो आहे यकीन कयो खुदा जो कसम आहे जेसी ताईं न इको साउंड जो आवाज़ तो वञे अॼु वण वण ते पन पन ते दर दर ते कुरान जी रहमत जो मींहुं थो वसे। अर्ज़ पियो कयां अम्मा आयशा थी फरमाए मदीने वारो साईं मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडो सोनो जियां कुरान मजीद सोनो आहे। मां अर्ज़ पियो कयां त दुनिया में 2 कुरान हिकिड़ो ख़ामोश कुरान ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान। ख़ामोश कुरान शाह साहब जे हथ में जंहिंजो रोज़ तव्हां दीदार कंदा हो। ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान नबी साईं जो चरो हिकिड़ो जुमिलो चवां पर तवज्जो कंदे त ॻाल्हि सम्झ में ईंदई त पोइ ईमान बि ताज़ो थी वेंदई। हे ॾिसो बुखारी सैयद जे हथ में ख़ामोश कुरान आहे। ही कुरान भी अल्लाह साईं 2 जुल्दनि में महफ़ूज़ कयो आहे। घणनि जुल्दनि में 2 जुल्दनि में हे हिकु जुल्द ही कुरान जो ॿियो जुल्द ॾिसो 2 पाठनि 2 ग़तनि 2 जुल्दनि जे विच में ख़ामोश कुरान आहे। पर मां जॾहिं मदीने वियोसि मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं बीठमि त सैयद खे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। मुंहिंजा रब सच चयो थी जीअं ख़ामोश कुरान 2 जुल्दनि में महफ़ूज़ कयो थी ईअं मुंहिंजा अल्लाह ॻाल्हाइण वारो कुरान मिठो मोहम्मद भी रोज़े पाक में 2 यारनि अबू बकर उमर जे विच में महफ़ूज़ कयो थी। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा वाल बैत। तीअं ॻाल्हाइण वारो कुरान मिठो मोहम्मद भी 2 यारनि जे विच में महफ़ूज़ कयो थी। अम्मा आयशा फरमाए थी अर्ज़ पियो कयां हिकिड़ो साहबी नबी साईं जी महफ़िल में हर ॻाल्हि लिखंदो हो। हज़रत उमर जलाली हो चेसो बस कर न लिखंदो कर असांजे नबी को पुछा कर। असांजो नबी कॾहिं जलाल में त कॾहिं जमाल में कॾहिं जमाल में त कॾहिं जलाल में। इन मंज़र के मुझे महबूब मुस्तफ़ा ॾिठो मुझे साईं फरमा उमर छॾेसि छॾेसि न रोकेसि भली मां रसूलुल्लाह जी हर ॻाल्हि लिखे छो त काबे जे रब जो कसम मां मिठे मोहम्मद जी ज़ुबान मां कॾहिं ग़लति ॻाल्हि निकिरंदी कोन। बुधो बुधो मुसलमानो
फरीद मलक जे ॻोठ वारो इर्दो गिर्द नवाज़ आयल मुसलमानो बीबी आयशा थी फरमाए मां रात जो 14 जे चंड खे भी ॾिसां महबूब साईं खे भी ॾिसां अख मां ॾे कर हुन चंड में त कुछ किरणा नज़र ईंदा हा पर मुझे मदनीअ जो चेहरो 14 जे चंड खां वधीक पाक साफ़ हुयो तॾहिं त असांजो सिंध जो लाखीणो लाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेके भिट शाह वारे पीर खे मञींदा हो हथ मथे करे सुभान अल्लाह अरे ख़बर हुजई असां भिट शाह ते भी कुरान पढ़ी आयासीं असां सेवण जे इलाइक़े में कुरान पढ़ी आयासीं मां सेवण को 38 किलोमीटर अंदर में झांगारा बाजारा खीर थर पार कर सिंधड़ी थाना बुला खान को 70 किलोमीटर अंदर मां कुरान पढ़ी आया मां गाड़ी भी न पई हले जबलन जे विच में कुरान जो जलसो तहसील सन्नी ज़िला कच्छी ओॾे भी कुरान पढ़ी आयासीं जबलन जे विच में एडी ख़ल्क आई साईं मुजाहिद शाह जे जलसे में जमात जी आई अञा हिन जमात को 5 प्लाट ॿिया गॾा एडी जमात हिक मोटरसाइकिल ते 4 माण्हू कुरान ॿुधण आया वाह मुंहिंजा शहीद ख़ालिद तुंहिंजी शहादत खां पोइ तो ई दवारा वधी विया जमियत उलमा इस्लाम के रब साईं कुवत ताक़त ॾिनी अर्ज़ पियो कयां सिंध जो लाखीणो लाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई भी चए थो ओ 14 जा चंड सच चवां जे मुठी न भाए कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गच तोड़े बरई मुंह में मच तब मट न भाया प्रिय मोहम्मद जे हथ मथे करे जो सुभान अल्लाह हल सही शाह त ख़ल्क आई आहे वेहण जी जाइ न पोते छो तो ॾिसे सैयद ते एतबार न थी छा तो फरमाए वरी मुंहिंजो सोणो सिंध जो लाखीणो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थो चए ओ 14 जा चंड तूं उभरे त ससी करे सिंगार पलक जे न पड़िया तोड़े हीला करे हजार ओ चंड तू त सजी जुमार पर हेॾे त आका जो दम ही हिकिड़ो ओ 14 जा चंड तू त अछो मंझ रात पर सजण मोहम्मद त नित सोझरो अब तां वटि 14 जो चंड कॾहिं चमकंदो आहे ॾींहं जो निकिरंदो ई न आहे 14 जी रात चमकंदो आहे पर मदीने वारो साईं साहबा जी मजलिस में 24 कलाक चमकंदो हो मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जो अलाए केतिरा दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थियस लिखे थो किताब में नबी साईं जे मौजज़नि जो किताब मौलाना लिखे थो नबी साईं जी महफ़िल में हिकिड़ो सहाबी आयो साईं पुट खे वठी आवा 5 सालनि जो रात जो दीद घटि थी पवेसि नजर नथी पवे का दुआ ॾियो का दवा ॾियो मुझे साईं फरमायो उन सहाबीअ खे सॼो ॾींहुं पंहिंजे पुट खे मां रसूलुल्लाह जे चेहरे जो दीदार करायसि साहबी चए थो अल्लाह जो कसम पुट खे सॼो ॾींहुं नबी साईं जो दीदार करायो शाम थी घर वठी वियो मांसि त पुट घर जे दरवाज़े ते पहुतो रड़ करे चए थो बाबा अल्लाह जो कसम मां नज़र वधी वई आहे हिकिड़ो सहाबी मुझे साईं जी महफ़िल में पंहिंजे पुट खे खणी आयो नओं ॼावल ॿार मथे ते वार ई कोन माउ जे पेट मुंहिंजो ॼायो त गंजो हो वार ई कोन मथे ते साईं पुट ॼायो आहे पर वॾो थींदो ठहंदो न वार हिकु कोन्हेसि साईं जन नबूवत जो हथड़ो घुमायो फरमायो पुट इंशाअल्लाह शाम जो वार अची वेंदा अखे माॾे कर साहबी फरमाए थो जॾहिं शाम थी मुंहिंजे पुट जे मथे में कारा वार आंगुर जेॾा उभा थी आया हिकिड़ो साहबी वरी नबी साईं जी महफ़िल में मच्छी खणी आयो मच्छी मां हदीस में पढ़ियो आहे त जन्नत में भी अल्लाह साईं जेका मोमिननि जी पहिरीं दावत कंदो अल्लाह पहिरीं भाॼी मोमिननि खे मच्छीअ जी खाराईंदो तव्हांजो त हाणे ई वात पाणी पाणी थिए थो पर उते खाईंदासीं जन्नत में इंशाअल्लाह अल्लाह खाराईंदो हक़ वारनि आलिमनि सां विहारे जन्नत जी मच्छी मुंहिंजे साईं फरमायो हिकिड़ो साहबी मच्छी खणी आयो या रसूल अल्लाह हिन मच्छीअ खे मां बाहि ते पचाए बीठो आहियां 3 ॾींहं थी विया आहिनि मच्छीअ खे बाहि असर नथी करे मां तव्हांखे पुछां थो 3 ॾींहं जो निकितल हूंदी पाणीअ में इहा जीअरी हूंदी नथा ॻाल्हायो मोल मच्छी नबी साईं जे आॾो पर हुकुम कंहिंजो अल्लाह रब तो फरमाए इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहु कुन फयकून जेके मां रब चाहियां त पोइ हर शइ ॻाल्हाईंदी आहे जीअं अबू जहल ज़ालिम
पंहिंजे हथ में मुठ में पथरियूं खणी आयो लिकाए मुसलमाननि जा नबी ॿुधा मुंहिंजी मुठ में छा आहे पोइ मञींदो साईं मुंहिंजे साईं फरमा अबू जहल मां ॿुधायां तुंहिंजी मुठ में छा आहे जेका शइ तुंहिंजी मुठ में बंदा उहा ॿुधाए त मां केरु आहियां चैसे इहा त वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजी मुठ में जेका बंदा उहा कीअं ॻाल्हाईंदी रब जो ऑर्डर आयो कुन फयकून ॻाल्हायो त अंदरों अबू जहल जी मुठ मां पथरनि आवाज़ ॾिनो अशहदु अन्नका मुहम्मदुर रसूलुल्लाह अरे तू सुञाणे न सुञाणे मुझे मिठे मोहम्मद के मदीने जे जानवरन भी सुञातो साहबा फरमाइंदा नबी से जी महफिल में वेठा अखे मारे कर नबी जे शान के सुञाणन त उलमा देवबंद सुञाणन साहबी चवंदा हिकिड़ो मस्त उठ पियो अचे मस्तीअ में असां उथी बीठा से मता नबी से ते हमलो करे नबी से फरमा वेही रहो उठ हमले जी नीयत सां नथो अचे उठ मां मोहम्मद पाक के पंहिंजे दर्द जी दाह ॾियण थो अचे साहबी फरमाइंदा अल्लाह जो कसम उठ जो आयो नबी से ते नज़र पेस त गोॾा खोड़े वेही रहियो उठ पंहिंजी ॻीची खणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि मुबारकनि ते रखी ईअं कन में चएसि थो साईं मुंहिंजो मालिक माखो कमु घणो थो वठई मूंखे खाधो घटि ॾेई थो तूं असांजो बि नबी आहे पारत त करेसि साहबा जी मजलिस में हिकिड़ी झिरकी आई चूं 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 करे पई नबी साईं खे ॻोल्हे छो त नबी साईं साहबा सां विच ते वेहंदा ईअं वेहंदा मदीने जी मस्जिद में जीअं राति जो सतारनि जे विच में चोॾींहं जो चंड वेहंदो आहे झिरकी कन में चए थी मुंहिंजा सोना मुंहिंजा बच्चा कंहिं फसाया आहिनि साईं फरमा कंहिं खयां आहिनि हिकिड़ो थी बीठो मां वटि पुट झिरकीअ खे बच्चा त वापसि मोटाए ॾे झिरकी पंहिंजा बच्चा खणी पंहिंजी ॿोलीअ में अल्लाह अल्लाह जे रसूल जी तारीफ़ कंदी थी वञे तू सुञाणे न सुञाणे मशीअ बि मुंहिंजे साईं खे सुञातो मशी अखियूं पटे नबी से ते सलाम पढ़े अर्ज़ थी करे साईं साईं मूंखे बाहि असर न कंदी मां दरिया में हुयमि तुंहिंजो हिकिड़ो साहबी दुरूद पढ़े पियो उहो दुरूद मशीअ अल्लाह जे रसूल खे ॿुधायो साईं हाणे ऐलान आहे रब जो जेको हिन दुरूद पाक खे पढ़े ॿुधे ख़ुदा हुन ते जहन्नम जी बाहि हराम कई आहे दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त मां मशीअ खे साड़े सघे ॿुधो मोहम्मदपुर वारो उहो नबी असांखे मिलियो मुंहिंजो साईं आयो अम्मा बीबी फातिमा जे घर फातिमा बि त फातिमा आहे हसन हुसैन जी अम्मा अली जी राणी जेका हिन सियारे जी राति में बि अहिड़ी सियारे जी मौसम में बि राति जो उथी करे तहज्जुद जी नमाज़ में क़ुरान शुरू कंदी हुई अम्मा फातिमा चए थी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين توجہ कर मुझे कलाक जे पूरे थियण में बाक़ी 15 मिनटन छा थो चए अम्मा फातिमा कुरान थी पढ़े इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन जेके कुरान वणे ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह वरी चेती अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन उहा न्याणी थी कुरान पढ़े जेका पंहिंजे बाबे मोहम्मद सां मिलण ईंदी हुई अड़े तोखे न्याणियूं नथियूं वणनि हेॾे तक जाए हीअ नबी साईं जी नंढी लाडली न्याणी आहे उहा थी तहज्जुद में कुरान पढ़े जेका पंहिंजे बाबे ने ईंदी हुई बाबो मोहम्मदुर रसूलुल्लाह पंहिंजे कुलनि तो चादर लाए ज़मीन ते विछाए करे फरमाइंदो फातिमा तू चादर ते वे त मां बाबो मोहम्मद तुझो उथी बिही इस्तक़बाल कयां अम्मा फातिमा अर्ज़ कयो बाबा मुंहिंजी एॾी इज़त छो थो करे ओ बाबा तू त मोहम्मद भी आ अहमद भी आ बाबा तू त हामिद भी आ महमूद भी आ कासिम वा आकिब वा फातिह वा हाशिर वा ओ बाबा तू त रशीद वा मशहूद वा बशीर वा नज़ीर वा शाफिया हादिया महदिया मागिया मुंजिया बाबा न्याणीअ खे घुर्जे त पीउ जे लाइ खट विछाए न्याणीअ खे घुर्जे पीउ जे लाइ नओं
बिस्तरो विछाए ओ बाबा तू मुझे एडी इज्जत तो करे तू त मुज़म्मिल वा मुद्दस्सिर वा तय्यब वा नासिर वा मंसूर वा मिसबाह वा आमिर वा हिजाजी नजारी कुरैशी मुजर्री नबी तौबत ओ मुझा बाबा तू त इन कुरान मजीद जो हाफिज वा कामिल वा सादिक वा अमीन वा अब्दुल्ला कलीमुल्लाह हबीबुल्लाह नजीउल्लाह सफीउल्लाह खातमुल अंबिया अव्वल नबी आखिर नबी जाहिर नबी बातिन नबी नबीउर रहमता ओ मुझा यतीम बाबा तू करीम वा मुजीब वा शकूर वा मुक़तसिद वा रसूलुल मलया रसूलुर रहमता रसूलुल अव्वला रसूलुल आखिर वा रसूलुल इंसाना रसूलुल मलाइकता रसूलुल जिन्नाता बाबा 550 तरब करीम तुझा नाला रखा थी पो भी मां न्याणीअ जे लाइ उथी तो बीहे बुधो मोहम्मद पुरवारो नबी साईं जो जवाब फातिमा हसन हुसैन जी अम्मड़ अली जी राणी मां मिठे मोहम्मद जी न्याणी मां तुझी इज्जत कीअं न कयां तू रात जो तहज्जुद जी नमाज में 7 सिपारा कुरान जा रब साईं खे हिक रकात में ॿुधाईंदी आं तुझी मुझे अल्लाह वटि एडी इज्जत आ महशर जो मैदान थींदो ऐलान थींदो दुनिया वारो अखियूं हेठ कयो अव्वल 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 हसन हुसैन जी अम्मड़ बीबी फातिमा जैसी तई औरतुन मो जन्नत में पंहिंजा कदम न रखंदी दुनिया जी काई औरत जन्नत में न वेंदी नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने अम्मा फातिमा रज़ी अल्लाह अम्मा फातिमा के कुरान में मज़ो थो अचे मानी थी पचाए नबी साईं फरमाया छा थी करे बाबा हसन हुसैन जे लाइ मानी थी पचाया मुझे साईं फरमाया फातिमा अटो मूंखे ॾे जन्नत जे शहज़ादनि जे लाइ मां नानो नबी पाण मानी पचाया पंहिंजी दिलि ते हथ रखो जिन बच्चन जे लाइ मदीने वारो साईं पाण मानी पचाए त पोइ इन्हनि बच्चन जो अल्लाह वटि केॾो निशान न बाबा मानी पचाइण त औरतुनि जो कमु आहे न फातिमा मुंहिंजी दिलि थी चाहे अहिड़े तक जाए 2 माननि जो अटो अल्लाह जे रसूल करीम पंहिंजे हथनि में खयो मुंहिंजे सोणे साईं तनूर में बाहि में विझनि था अधु कलाकु गुज़री वियो अदा जंहिं अटे खे बीबी फातिमा जा हथ लॻा उन मूं त मानी पची तयार थी वई पर जंहिं अटे खे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ लॻा उहो अटो बाहि में बि आलो पियो हो बाहि में बि आलो साईं ॿार त कढो अटे खे ॿाहिरि कढो अम्मा फातिमा अटे खे ॿाहिरि कढो हातिफ़ी आवाज़ तो अचे सोणा जेके तुंहिंजा हथ लॻंदा आहिनि ख़ुदा जहन्नम जी बाहि हराम कंदो आहे दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त आहे हिन अटे खे साड़े सघे पोइ त मां चवंदो आहियां खटी वियो अबू बकर उमर जेके क़यामत ताईं नबी साईं सां भाकुर में पिया आहिनि अड़े जेके जंहिंजा हथ लॻनि त उन ते जहन्नम जी बाहि हराम आहे सिद्दीक़ उमर त नबी जे भाकुर में पिया थी तॾहिं त असां साहबा जा बि ग़ुलाम असां आल बैतनि जा बि ग़ुलाम थोरो ॻाल्हि मां कयां पर फ़ैसिलो तूं कजांइ तवजो कर मां दलील जी ॿोली थो ॻाल्हायां अल्लाह असां हसन हुसैन जा ग़ुलाम आहियूं छो त नाने नबीअ इन ॿिन्ही खे पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमायो आहे सुभान अल्लाह ॾाढा कर तव्हांजी मानी बि तयारु थी वई आहे सुभान अल्लाह कर अल्लाह फ़कीर मुजाहिद छा तव्हांजी जिस्मानी खुराक जो बि इंतज़ाम कयो आहे रूहानी खुराक जो बि अॻे मां ॾे कर फरमायो हसन हुसैन इमाम हसन हुसैन खे नाने नबी साईं पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमायो चओ साईं शाह साहब जो हुकुम आहे जमात थोरी अॻिते सुरे त एॾी खलकाई आहे दिलि चवे थी उहे बि वेही रहनि दोस्त थोरो ईअं जिन खे हिन क़ुरान जो अदब आहे सैयद जी ज़ात जो अदब आहे थोरो सुरी अचो ॿीहर मां चवां थो सैयद खे वॾे प्लाट ते वाइज़ कराईंजाए छो त मौलवी अहिड़ा घुराया अथई जो हितां जा आशिक़नि माण्हू क़ुरान ॿुधण जा सुभान अल्लाह वरी मां खां पोइ मिठी ज़ुबान जो लोलूं जॾहिं लोली ॾींदो कारी अब्दुल जब्बार हेतिरी पोइ त अञा ठरी पवंदे साईं या भॼी वेंदो मुंहिंजी वाइज़ खां पोइ जेके भॼी वेंदा ॿई हथ मथे कनि वेहंदा यार बेवफ़ा न थी छो त मां चयो मतां मानी खाई हलिया वञनि इंशा अल्लाह चओ आख़िर ताईं वेंदासीं मज़ूर खे मज़ूरी आख़िर में मिलंदी आहे हज़रत साईं कारी अब्दुल जब्बार हेतिरी असांजो पुराणो दोस्त आहे अल्लाह ॼाणे मां साईं जी मौजूदु न आहे तॾहिं त इहा ॻाल्हि ॿुधायां मां न त मुंहं ते ख़ुशामद थियां मां नंढो हूंदुसि अञा वाइज़ कंदुमि
त लारकाणो कंबर शदात कोट साईं अब्दुल जब्बार एतिरी मुंहिंजे लाइ अधु कलाक इंतज़ारु कंदो हो। मूंखे गाॾी कोन हूंदी, घरों निकिरां वेगन ते बस ते लारकाणे पहुचां, वरी लारकाणे में साईं पाण गाॾी हलाए अॻियों कार में विहारे चवंदो हल त तोखे गॾु वठी हलां जलसे ते। उनजा मथे थोरा आहिनि। हे त हाणे रब साईं मूंखे 3-4 साल थिया आहिनि पंहिंजी सवारी ॾिनी आहे, न त हेतिरी साहिबु चवंदो हो तूं आलिम आहे, हाफ़िज़ आहे, सैयद आहे, तव्हांजे नाने खे ॾिसूं था तॾहिं अधु कलाक इंतज़ारु थो कयां। इहो बि कंहिं न त मुबलिक जो काॾो इंतज़ारु कंदो, उहो चवंदो पुॼे ई न त मां अॻे वञा। पर कारी साहिब जा मथे थोरा आहिनि। मां हर साल कारी साहिब खे चवंदो आहियां साईं तव्हांजी शफ़क़त आहे, जिते वञूं तव्हां दुआ करे छॾी आहे जो रब ॾींहुं राति क़ुर जो कमु थो वठे। पोइ वेहंदो न कारी साहिब जे लाइ, चओ इंशाअल्लाह वेहंदासीं। नमाज़ खां पोइ वेहंदो न, अल्लाह अकबर ॿुधो ॿुधो बसि मां ॻाल्हि खे जल्दी ख़तमु कंदो वञा, नमाज़ जो टाइम बि थी वियो आहे। पर जेके नमाज़ पढ़ी विया आहिनि इंशाअल्लाह वेहंदा। ॿुधो ॿुधो मुंहिंजे साईं खे उम्मत सां केॾो प्यार आहे। मदीने जो मीर अम्मा आयशा जी झोल में ॻाल्हि यादि कन विसरी वई, यादि आहे न? अम्मा आयशा जी झोल में मुंहिंजो सुहिणो साईं, मुंहिंजे साईं अम्मा आयशा जी झोल में 12 रबिउल अव्वल जो ॾींहुं, सूमर जो ॾींहुं नबी साईं जो दर खड़कियो। पाण फरमा मंदक़ल बाब, कहिड़ा दरवाज़ो खड़काइण वारो? ॿाहिरों जवाब आयो अना जिब्राईल वमई इज़राईल। साईं हिकु जिब्रील आयो आहे, ॿियो इज़राईल आयो आहे। फरमाए कीअं आया हो? साईं दुनिया जे दरनि ते वेंदो आहे, इज़राईल तो चएसि मां कंहिंखे ॿुधाईंदो ई न आहियां। अबा तव्हां असां ॾे जो इज़राईल ईंदो पोइ मुबलिंग जी सिम ते फ़ोन कंदो अचांव त तयारी कयो, हा साईं, या मैसेज कंदो व्हाट्सएप ते त मां अचांव थो। न त इज़राईल कंहिंखे ॿुधाईंदो ई न। टाइम पूरो थियो सुम्ह त साफ़ कढाए, भली बरोज हुजे जामोट हुजे, केर बि हुजे, इज़राईल खां ॾाढा न आहियूं। असांजो दोस्त हो, उनजो पीउ कराचीअ में बैंक में 10 लखनि जो चेक खणी वियो पैसा मटाइण। बैंक वारे ऑफिसर चएसि त हाजी साहब तुंहिंजे चेक ते सही कर त तोखे पैसा ॾियूं। हुन चयईं बाबे हीअ पेन कढी चेक ते रखी, अलाए छा थियसि, हीअं दिलि जो दौरो पइजी वियसि, किरी पियो, साह निकिरी वियसि। मूंखे पियो चए साईं शाह साहिब हज़रत इज़राईल भला एॾो तकिड़ो आहे छा? 2 मिंट छॾे या अबो सही त करे वठे। सही करण बि बाबे खे न ॾिने, 10 लखनि जो चेक नापास। मां जो इन में हज़रत इज़राईल जो ॾोह न आहे, तुंहिंजे बाबे जो ॾोह न आहे। रब जो फ़ैसिलो आहे, लिकुल्लि अजलिम मुसम्मा ला यस्तक़दिमून वला यस्तअख़िरून। अदा मौत जो टाइम ईंदो, न घड़ी अॻिते थींदी न घड़ी पोते थींदी। मौत जी तयारी कर, तव्हां मौत खां ॾुजो था छो त तव्हां अॻे जहान जे लाइ कुझु तयारु न कयो आहे। मुजाहिदो मौत जे लाइ तयारु उहो थींदो आहे जेको आख़िरत पंहिंजी ठाहे। दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर। अड़े हीअ दुनिया तूं असांजे लाइ क़ैद खानो आहे, हिते रब जे हुक्म जा बंदा आहियूं। ॿुधो ॿुधो काफ़िर जे लाइ जन्नत आहे, मोमिन जो असली घर आख़िरत आहे, जिते जन्नत ई जन्नत आहे। चरिया माण्हू हिते, हा साईं, ज़मीन ते जहिड़ो, माल ते जहिड़ो, दुकाननि ते जहिड़ो, ॼणो हमेशह हिते रहंदासीं। जहिड़ा छॾे ॾे। ॿुधो ॿुधो सभु कुझु आख़िरत में अथव। मदीने जो मीर थो फरमाए दर खड़कियो। पाण फरमाए कहिड़ा दरवाज़े ते? अखि मारे कर त मां ॻाल्हि जल्दी पूरी कयां। साईं जिब्रील आहे, ॿियो इज़राईल आहे। इज़राईल कीअं आयो आहे? चए साईं दुनिया जे दरनि ते वेंदुमि, कंहिंखां पुछंदुमि न, पर ही रसूलुल्लाह जी अज़मत आहे। साईं तव्हांजो शान आहे। अल्लाह फरमायो ख़बरदार इज़राईल, मुंहिंजे महबूब खां पुछा कजांइ, सोना जे इजाज़त ॾे त मां अंदरि अचां, तव्हांजो रूह कब्ज़ कयां, जे दुनिया में रहो बि तव्हांजी मर्ज़ी। नबी से फरमाए इज़राईल मां कीअं दुनिया छॾियां, मुंहिंजी उम्मत जो छा थींदो? मोहम्मद पुरवारो तूं असां त नबी साईं खे विसारियोसीं, नबी जी सुन्नत ख़तम कईसीं, पर महबूब खे पंहिंजी उम्मत केॾी प्यारी आहे। अहिड़ो शफ़ीक़ नबी न मिलंदो जेको आख़िरी टाइम ते चए थो मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत। हज़रत जिब्रील थो चए साईं मां रब सां मिली अचां, आयो मुंहिंजे रब ॾे। जिब्रील थो चए या अल्लाह, नबी साईं फरमाए थो मां दुनिया कीअं छॾियां, मुंहिंजी उम्मत जो छा थींदो, मुंहिंजी उम्मत जो छा थींदो? अल्लाह फरमाए जिब्रील मुंहिंजे सोणे के दिल जाए दे। रब शाह चवांस चवेस तवज़ुहा वल्लैली इज़ा
सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरदा। जिब्रील जी मुंहिंजो रब वञ मुंहिंजे सोणे खे चओ सोना सॼी दुनिया मां अल्लाह खे राज़ी कंदी आहे। अबा तव्हांजो जलसे ते आयो साईं मुजाहिद शाह जी दावत ते कंहिंखे राज़ी करण आयो हथ मथे करे ॿुधायो अल्लाह खे। साईं हैदरी साहब क़ुरान पढ़ंदो भी रब राज़ी थे, सैयद हबीबुल्लाह शाह क़ुरान पढ़े भी रब राज़ी थे, मौलाना दाऊद साहब क़ुरान पढ़े, मौलवी शुएब क़ुरान पढ़े त रब राज़ी थे। ई नात ख़ान चवंदा त असां रब जी तारीफ़ कयूं त रब राज़ी थे। हेॾे आदम नबी तौबा करे पियो अरफात में त रब राज़ी थे। हज़रत नूह नबी बेड़े में रोए तो चे तो मुंहिंजो रब मूंखों राज़ी थे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मछीअ जे पेट में हिक रात जी हूंदाई, ॿी दरियाह जी हूंदाई, टियों मछी जे पेट जी हूंदाई। टिन ऊंदाइनि में क़ुरान तो फरमाए छा थो चवे, चे तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हज़रत यूनुस नबी तो जे मौला तू राज़ी थी। हज़रत अयूब अलैहिस्सलाम बीमारीअ में चे तो व अयूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। रब तू राज़ी थी। यूसुफ अलैहिस्सलाम जेल में रोए तो रब तू राज़ी थी। ॿुधो बस मुंहिंजो आख़िरी ॻाल्हियूं। हज़रत याकूब अलैहिस्सलाम 40 साल पुट जी जुदाईअ में रोई रोई अखियुनि जो पाणी सुकी वियो त बि चे तो क़ाल इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह। रब तू राज़ी थी, रब तू राज़ी थी। ज़करिया नबीअ खे लोई करट में शहीद कयो चे तो मौला तू राज़ी थी। जिब्रील 1.25 लाख नबी मूंखे राज़ी कंदा आहिनि। ॿुधो ॿुधो हज़रत सहाबा में अबू बकर सिद्दीक़ नांग जी ज़हर सहे तो चे तो केरु राज़ी थे, अल्लाह राज़ी थे पैर परे न कंदमि। मुंहिंजो सोणो उमर नबी संहिंजे मुसले ते खंजर पुठीअ में लॻा रत वहे थी। हज़रत उमर तो चे सुबुह जी नमाज़ में शहीद थिया मुंहिंजो रब राज़ी थे। हज़रत उस्मान 40 ॾींहंनि जो पाणीअ जो प्यासो मज़लूम मदीना नबी संहिंजो न्याणो। ॿुधो ॿुधो क़ुरान पढ़ंदे क़ुरान ते रत किरी पई। हाँ साईं मूं हज़रत उस्मान जो विच क़ुरान में चे तो फसयकफ़ीकहुमुल्लाह। मुंहिंजो रब मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, मुंहिंजो रब राज़ी थे। तूं असांजो मुर्शिद अली साईं 21 रमज़ान ते रोज़े जी हालत में क़ुरान पढ़ंदे सुबुह जो मस्जिद जे दर ते पहुतो। ज़ालिमन तलवारनि जा हमला कया। अली साईं बि चे तो मां शहीद थियां रब राज़ी थे। इमाम हुसैन करबला जे मैदान में सिर ज़ालिमन जे आॾो न झुकाए, बच्चा शहीद कराए, पंहिंजी औरतूं बेवा कराए। हज़रत इमाम हुसैन साईं ॾही मोहरम ते शायद अली धक तलवारनि जा लॻा चे तो मुंहिंजो रब मूंखों राज़ी थे। अल्लाह अकबर। इमाम अबू हनीफ़ो 40 ॾींहं इशा जे वुज़ूअ सां सुबुह जी नमाज़ पढ़े तो क़ुरान हदीस मां मसला कढे तो उम्मत जी ख़िदमत तो करे। अबू हनीफ़ो चे तो रब राज़ी थे। पीराने पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जंहिंजा सभु मुरीद रमज़ान शरीफ़ में 60 ख़त्म क़ुरान जा कढे तो चे तो मुंहिंजो रब मूंखों राज़ी थे। ॿुधो ॿुधो साईं शाह साहब जी दावत ते अचण वारो सॼी दुनिया उनखे राज़ी करे। मुंहिंजे क़ाइद जमियत मौलाना फज़लुर रहमान जे हुक्म ते हीअ असांजा आलिम अछिन ॾाणनि वारा मदरसनि वारा ही जमियत जा परवाना सखर हो। हाँ साईं कराचीअ खां 23 लखनि जो काफ़िलो इस्लामाबाद ताईं पहुतो। हिन मुल्क मां कादियानी कुतनि खे भॼाइण जे लाइ, ख़त्मे नबूवत जे कानून जी हिफ़ाज़त जे लाइ, मदारिस मसाजिद जे तहफ़ुज़ जे लाइ, कश्मीर जे मुसलमाननि सां यकजहती जे लाइ, अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ करण लाइ, मुल्क में महांगाई जो अज़ाब ख़त्म करण लाइ क़ाइदे जमियत जे हुक्म ते क़ौमी शाइरान ते प्लान ई प्लान बी तहत सख़्त सीअ में बरसात में उलमा रोडन ते वेठा त रब राज़ी थे। अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह सखर में गोलिन जी बरसात में सिंध जे हक़नि ते ॻाल्हाइण वारो शहीद थी वियो त रब राज़ी थे। ॿुधो ॿुधो साईं मुजाहिद शाह जी दावत ते तव्हां सभु आया हो त रब राज़ी थे। मां गुनाहगार
कर भी कुरान बुधाया तो रब राजी थे पर रब खां त पुछऊं रब तू के राजी कंदो आ रब तो फरमाया वाला सौफ युती का रब्बुका फतरज़ा जिब्रील मुझे सोने के चो सजी दुनिया मां अल्लाह के राजी करे पर मां अल्लाह पंहिंजे सोने मोहम्मद के राजी कया। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा वाल बैत उलमाए हक उलमाए देवबंद सब के राजी कंदा अल्लाह के। अब तो फरमाए मां आयो पंहिंजे महबूब मुस्तफा के राजी कर पर खुदा नबी के राजी करण में मोहताज भी नाई उनके कंहिंजी कान कोन्हे छो त ॿी जाते क़ुरान में नबी सां खे चए थो या इहो नबी युतक़ुल्लाह नबी तू भी मां अल्लाह को रुजंदो कर वरी हीअं बि चवेसि थो मूंखे प्यारो एॾो आहे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू जो नालो मां ख़ुदा पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वरी हीअं बि चवेसि थो लइन अशरकत लयहबतन अमलुक वलतकूनन मिनल ख़ासिरीन मूंखे तुंहिंजी परवाह न थी जे मुस्लमाननि जा नबी तू बि शिरक कंदे मां ख़ुदा तुंहिंजा अमल बि चट करे छॾींदुसि। हल साईं ओ कहारा कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद उनखे कंहिंजी ज़रूरत न आहे कंहिंजी कहाणी कोन्हे बेपरवाह आहे पर चए थो सभु मूंखे राज़ी कंदा न मूंखे सुहिणो महबूब प्यारो आहे। बस मुझे साईं जो जने हज़रत इज़राइल जिब्रील दिल जाए ॾिनी साईं फरमा हाणे मां तयार आहियां मुंहिंजो रूह कब्ज़ कर। हज़रत इज़राइल नबी साईं जो रूह थो कब्ज़ करे ॿुधो नबी साईं जी आख़िरी वसियत अमल कंदो न नबी साईं जी वसियत ते को पीर जी वसियत यादि करे को मुर्शिद जी वसियत यादि करे को उस्ताद जी वसियत नबी साईं फरमा मां वञांव थो मुंहिंजी उम्मत मां वञांव थो अस्सलात नमाज जी पारत थो कयां वमा मलकत ईमानुकुम ओ मुंहिंजी उम्मत नौकरनि ते सख़्ती न कजो। अड़े शफ़ीक़ नबीअ जी वसियत थो ॿुधायांव मोहम्मद परवारो नबी साईं जी आख़िरी वसियत नमाज़ 5 वक़्त पढ़जो न त क़यामत ॾींहुं मां नबी तव्हांखे न सुञाणींदोमांव जेकॾहिं नमाज़ न पढ़ंदो पर जे नमाज़ पढ़ंदो तव्हांजा 5 ई उज़वा वुज़ूअ वारा 24 जे चंड खां वधीक महशर में चमकंदा मां सुञाणे करे जन्नत वठी वेंदोसां। साईं जो रूह थो निकिरे साईं तो चए इज़राइल तकलीफ़ थींदी आहे हा साईं जिस्म मां साह निकिरंदो आहे तकलीफ़ थींदी आहे इज़राइल तकलीफ़ थींदी आहे पर मुंहिंजी उम्मत जे मुवहिदनि जी पारत ते कंहिंजी मुवहिदनि जी मुवहिद उनखे चइबो आहे जेको हे नक ऐं पेशानी अलाह जे दर खां सवा ॿिए जे दर ते न झुकाए। अॼु सैयद जे आॾो हथ मथे करे चओ इंशाअल्लाह साईं रब जो दर न छॾींदासीं। नबी साहब इज़राइल पारत थी चइसे साह निकिरंदो तकलीफ़ थींदी चङो इज़राइल हे जुमिलो ॿुधाए भला मुंहिंजी उम्मत खे जेका साह कढण जी तकलीफ़ ॾियणी थी अॼु मां रसूलुल्लाह खे ॾे मां खणण जे लाइ तयारु आहियां मुंहिंजी उम्मत खे न ॾिजाए। मां अहिड़ो शफ़ीक़ नबी काथों आणियां पोइ असांजे मथां हक़ आहे असां पंहिंजी ज़िंदगीअ जो उथणु वेहणु खाइणु पीअणु सुम्हणु शादी गमी पंहिंजी ज़िंदगीअ जा 24 कलाक नबी साईं जे तरीक़े ते आणूं। इहा मोहब्बत वारी थदाण शिके करे सुन्नत वारी जन्नत में वठी वेंदी। सलात भी नबी साईं ते घणी पर्दा कयो दुरूद इंशाअल्लाह हुजूर जो कुर्ब नसीब थींदव। हाणे भी दुरूद शरीफ पढ़ो मूंसां गॾु हाजी इमदादुल्ला जो शागिर्द आयो आहे उज़ैर अहमद सिद्दीकी रुस्तम शहर खां इहो तव्हांखे हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदो नात ख़ान जी ख़िदमत भी कयो अल्लाह गंज ॾींदव। दुरूद शरीफ पढ़ो तव्हांखे ॿुधाए त पोइ वधीक जलसे।